केवल ॿिनि लाइनुनि में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि ऐं वीचार तव्हां कजो। नतीजो तव्हां वटि आहे, मां कुझु न चवंदुमि, मां केवल विकल्प ॾींदुमि तव्हांखे, संतनि जी महिमा ॿुधाईंदुमि ऐं फ़ैसिलो तव्हां कंदव त वाक़ई सची ॻाल्हि आहे की न। ऐं केवल ईअं न हिन साल जी, 50 साल जी, 100 साल जी, चइनी युगनि जी। ध्यानु ॾिजो, असांजे ज़िंदगीअ में हिन धरतीअ ते चइनी युगनि में केवल हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॾेखारियो, केवल हिकिड़ो माण्हू जंहिं परमात्मा जी प्राप्ति कई हुजे, भगवान जी प्राप्ति कई हुजे ऐं जीवन में कंहिं संत जो उन्हनि संग न कयो हुजे, बिना महात्मा जे कंहिं परमात्मा जी प्राप्ति कई हुजे, हिकिड़ो माण्हू ॾेखारियो। कोई आहे ॿुधायो? कोई न मिलंदो। चाहे प्रत्यक्ष या परोक्ष, कंहिं न कंहिं रूप सां उनखे संत जे द्वारा ई भगवान जी प्राप्ति थींदी आहे। हाणे ठीकु इन जी उल्टी ॻाल्हि थो चवां मां, धरतीअ ते चइनी युगनि में केवल हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॾेखारियो जंहिं सची श्रद्धा विश्वास सां संतनि जो संग कयो हुजे ऐं उनजो बेड़ो किनारे न लॻो हुजे, उनजी किश्ती पार न पई हुजे, उनजो कल्याण न थियो हुजे। हाणे तव्हां वीचार कजो, मां ॾाढी गहरी ॻाल्हि केवल ॿिनि लाइनुनि में चई थी, मां तव्हां घर वञी वीचार कजो भले। यानी एॾी संतनि जी महिमा आहे। चओ हरे राम।